जो थोड़े को चढ़ पायो था सरकार इहो हुई थी नादान न सब माण्हू चवनि था तॾहिं असां साहूजी पिया असांखे पंहिंजी विच न कंदा केतिरी विच न कंदा सरकार समझ में नथो अचे त तव्हांजा दाम ते छा कुर्बान कजे ख़बर अथव असांजे अंदर में अलाए केतिरियूं शिकायतूं आहिनि पर हाणे कुझु बि न आहे असांखे कुझु घुरिजे थो हुकुम करे छा घुरिजे तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि जी सरकार चाहे तैयार है असां सुभाणे कोपी थी हलंदासीं कई माण्हू चाहिनि था त असांजी ॻाल्हि खे ऐं हुनजी आवाज़ जे जादू अचे करे छो सरकार जी आहियां न न ईअं न चओ मस्तकड़िन जी वो दिल पर ये खुद निभाए इन गुरूर उनको सताई हर नशस्त मस्ताना में हर अदा मस्ताना तुम समय में शोख जी वो खुदा अजती कज निगाहे काफिरी कज निगाहे दिगरी जाने आशिक वो संसाई शबाबे दिल फरेबी सजदा गाए आशिका रूह जिस्म जान कुर्बान नाज़ा अजदी जी सरकार असां चाहे थी सरकार चाहे असांजी बाजी की चाहे तलब आहे जी सरकार ऐं ॿुध दोस्त खे चओ त नोट खणी बीहे बाले जी चांहि नोट साड़ी ते रखे ऐं हा अॻे बाले जी चांहि नोट साड़ी ते रखे किताब याद जो पहला छो छा थियो है तय इंग्लैंड में सवाल सुमन थे सुमन था चाहे जॉन इते ला खैर कर ठीक है सारा नंदा मीर कुछ थकेला है सुमियो थला तो इंशाल्लाह ठीक थी वेंदा बुधो तो सरकार इनके बाहर सामान हाँ चवन था त अंग्रेज सरकार वली अहदी जो फैसलो तो कयो है पर अञा पहुतो न आहे इन करे वो चाहिनि था त नंढो मीर कुछ अर्से जे लाइ ॿाहिरि वञे सारा वॾे मीर जो है मोकिलियो त हू हफ़्ते बाद रेडियो में ईंदा
इकबाल, मीर साहब छा पिया चवण अॼुकल्ह? तव्हांजो तजुर्बो छा थो ॿुधाए? असांजा इरादा किथे हुआ? हाणे त बगो बि त नवाब आहे, नवाब हुन वटि थिया न आहे। ऐं हा, मियां फिरोज़ मुख़्तलिफ़ रियासतुनि में वञी ठठ थो करे, ठठ नवाबनि जे हवेलनि ते हथ विधा अथसि। हिन त बगे खे अहिड़ो काबू कयो आहे जे बसि रोशा पियो करे, दिलि कमनि खां ई वियो। हाणे ठहियो, तव्हीं हलो, मूंखे हिन सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हाँ, बेखबर? कहिड़ी ख़बर? मीर साहब जी लाठा ॾिसी कोई छा सोचियो अथई? सोचां थी त सोचण छॾे ॾे, जेको थिए सो थियणु ॾियो। पर मीर साहब जी ख़्वाहिश पूरी थी। मीर साहब जो न है, ॾाढो मुख़्तलिफ़ है, दिल जी बुनियाद थी पई। माण्हू किथे पंहिंजे पुठियुनि जो ध्यानु कंदो, सम्झ में नथो अचे त को माण्हू कंहिंसां एतिरो प्यार करे सघे। मुंहिंजी प्यार गुलनि जहिड़ी नाज़ुक चंड जहिड़ी सुहिणी है। इहा ॻाल्हि मूं तोखे अॻ में बि केतिरा दफ़ा ऐं हाणे बि तोखे सम्झायां। इहा मुंहिंजी ॻाल्हि कीअं सां हमेशह सांढे रखिजे। कहिड़ी? उहा इहा ॻाल्हि आहे त असांजी हिन दुनिया में दिलि ॾिनी न, पर मीर साहब सिर्फ़ हिक रियासत जो बादशाह शहंशाह आहे, पर साॻे वक़्तु हिक हुस्न परस्त शाइर बि आहे। तूं हुनजे नज़र जे जादू ऐं सहर में पाण खे गिरफ़्तार करण जी कोशिश न कर। जो तो हिकु दफ़ो गिरफ़्तार थी वई न, तो को सम्झ तो असांजे तन मां निकिरी वेंदा। छायो काफ़िल आहे, तो एक शहंशाह आहे